अस्सलाम वालेकुम समीन प्रोग्राम रतिया जी रिहाण सां प्रोग्राम जो मेज़बान ऐं पेशकार जिब्रान ज़ेब अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। प्रोग्राम रतिया जी रिहाण में असांजी कोशिशि रही आहे त असां पंहिंजे महिमाननि खे स्टूडियो में घुरायूं, उन्हनि खे दावत ॾियूं ऐं उन्हनि जा इंटरव्यूज़ तव्हांखे ॿुधायूं। ऐं मां सम्झां थो त इहा मुंहिंजे लाइ ख़ुशनसीबी आहे त असां वटि जेके महिमान अचनि था उन्हनि जो मौजूदा दौर में पोइ उहा प्रिंट मीडिया हुजे, इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे या अदबी हवाले सां अगरि असां ॾिसूं त हुननि जो तमामु वॾो नालो, अहिड़ी हिकिड़ी ख़ूबसूरत शख़्सियत अॼु असां सां रेडियो जे स्टूडियो में मौजूदु। ऐं मूं ज़िक्र कयो त इहा असांजी ख़ुशनसीबी आहे त अहिड़ियूं शख़्सियतूं असां वटि इंटरव्यू लाइ अचनि थियूं ऐं इन्हनि जा इंटरव्यू तव्हां ॿुधो था। अॼु जेका शख़्सियत असां वटि इंटरव्यू लाइ मौजूदु आहे ऐं सिंधी अदब जे हवाले सां अचूं त ख़ूबसूरत शाइर, स्टेज जो हवालो खणूं त स्टेज ते अगरि इहा शख़्सियत त न हुजे त मां नथो सम्झां त उहा स्टेज अॻियां हलंदी। ऐं मूं पाण ज़ाती तौर ते उन्हनि जा केतिरा ई प्रोग्राम्स स्टेज जा ॾिठा आहिनि जॾहिं हू पाण स्टेज ते ॻाल्हाइनि था त पिंडाल में वेठल सभु माण्हू झूमी पवनि था, न सिर्फ़ु उन्हनि जे आवाज़ सां बल्कि उन्हनि जे अंदाज़ सां बि। रेडियो सां तमामु घणो अरसो पाण मुंसलिक रहिया ऐं पोइ उहो कंपेयरिंग वारो ज़मानो हुजे या ड्रामे वारो ज़मानो हुजे, उन हवाले सां केतिरियूं ई ॻाल्हि ॿोलियूं कंदासूं। ऐं निजी टेलीविज़न तां बि केतिरनि ई माण्हुनि जा पाण इंटरव्यूज़ कनि पिया ऐं असांजे लाइ ख़ुशनसीबी आहे त जेके दोस्त ॿियनि जा इंटरव्यू कनि उन्हनि जो असांखे मौक़ो मिले इंटरव्यू करण लाइ, इहा असांजी ख़ुशनसीबी आहे। अॼु असांजे स्टूडियो में मौजूदु नाले वारो ब्रॉडकास्टर, कालम निगार साईं बख़्शण मेहराणवी साहिबु। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे स्टूडियो में आयो। वॾी महिरबानी तव्हांजी जो तव्हां ई मौक़ो फ़राहम कयो। जिब्रान सची ॻाल्हि ॿुधायां त अॼु ऐं वरे पुराणे ज़माननि ॾांहुं हलियो वियो आहियां। इन ई स्टूडियो में असां पहिरियों विखूं खणणु सिखियूंसीं ऐं असांजे सीनियर्स असांखे आङुर खां वठी हलणु सेखारियो, ॻाल्हाइणु सेखारियो। ज़िंदगी जे उथण वेहण खां वठी हर ॻाल्हि जेका आहे असां मूं जेकॾहिं सिखी आहे त रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां। हिननि लम्हनि में हाली फ़िलहाली त आउं हुननि ई पुराणनि यादुनि में वेठो आहियां जो लम्हे लम्हे तव्हां सां ज़िक्र कंदो रहियो स्टूडियो में ईंदे। सो महसूसु ईअं थिए थो ॼण आउं वरी पंहिंजी कंहिं माउ जी हंज में अची वियो हुजां या पंहिंजे घर में पंहिंजे अङण में अची वियो हुजां वरियनि खां पोइ। जी साईं, इब्तिदा कयूं था सभ खां पहिरीं त तव्हां जनमु किथे वरितो ऐं कहिड़े साल में तव्हांजो जनमु थियो? मुंहिंजी पैदाइश 18 अक्टूबर 1964 ज़िले सागड़ जे हिकिड़े नंढड़े शहर झोल में थी। ऐं तक़रीबन प्राइमरी मूं पंहिंजे ॻोठ में पढ़ी। ॻोठ मुंहिंजो सिंजोरे तालके में हिकिड़ो नंढड़ो ॻोठ आहे बाबा जे नाले सां, फ़क़ीराबाद, अलफ़ुकराब चवनि हुनखे। सो उते पहिरियों ॿियूं खां वठी 5 दर्जे ताईं उते पढ़ियासीं। उनखां पोइ 6 खां वठी 10 क्लास ताईं गवर्नमेंट हाई स्कूल झोल में पढ़ियुसि। अच्छा। सो असां इहे बहिराड़ी मां इहे पटी ऐं स्लेट खणी पढ़ण इब्तिदा कईसीं। उनखां पोइ मैट्रिक पास करण खां पोइ तंहिं ज़माने में ज़रई यूनिवर्सिटी में मैट्रिक पास यानी मैट्रिक जे बेस ते दाख़िलाऊं मिलंदियूं हुयूं, हाणे इंटर बेस ते आहिनि। उहो वक़्तु 1981-82 जो जॾहिं मूं ज़रई यूनिवर्सिटी निजाम में दाख़िला वरिती। पर रेडियो आउं बचपन खां ॿुधंदो अचां। अच्छा। नंढे हूंदे खां। अच्छा। ऐं ॻोठ में वॾे में वॾो मुंहिंजो जेको पसंदीदा शइ उहो रेडियो हूंदो हो। ऐं असां वटि घर में रेडियो, पोइ राति जो देरि ताईं जेके प्रोग्राम्स हूंदा उनखे कन ॾेई ज़रूरु ॿुधी पोइ वञी निंड कंदो हुउसि। त मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी त हीउ रेडियो ते जेको ॻाल्हाइनि था इहो कीअं था ॻाल्हाइनि, उनजो माहौल कहिड़ो हूंदो आहे, कीअं उहो अनाउंसर, कॉम्पियर्स ऐं ड्रामा सदाकार, हिकिड़ो माहौल, हिकिड़ो तसवराती दुनिया में हिकिड़ो इमेज मुंहिंजे ज़हन में ठहियलु हो। ऐं मुंहिंजी तमन्ना हुई त आउं इन ख़्वाब नगर में वञा, हिकिड़ो तसवराती दुनिया में वञी ॾिसां त छा आहे। पोइ मूं उन्हनि ॾींहंनि में हिते यानी पहिरियों दफ़ो अचणु थियो मुंहिंजो, तॾहिं असां नवां मैट्रिक पास शागिर्द, न का ॼाण न सुञाण, पर कंहिं बि तरह सां हिते एंट्री थी वई। 2-3 दफ़ा त ॿाहिरि आई वापसि करे छॾियऊं त बाबा तव्हांजो को अंदरि वाक़ुफ़कार कोन्हे। पोइ इतफ़ाक़ सां जेके शागिर्दनि जे प्रोग्राम जो प्रोड्यूसर, हाणे मूंखे ज़हन में अचे थो शायदि मोहम्मद ख़ान लगारी हो, हुननि मुख़्तलिफ़ शागिर्दनि खे उते घुराए, उहो बिना ऑडिशन जे थींदो। हुन ॾिठो मूंखे, चई तूं हली आ अंदरि। ऐं
ईअं ऐं अंदरि जॾहिं आयुसि त मुंहिंजी ख़ुशी जी इंतिहा न हुई त उन रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे गेट में अंदरि आयो आहियां ऐं हितां जे माहौल खे मूं ॾिठो ऐं पोइ मूंखे उन्हनि चयो त भई हीअ शागिर्दनि जूं ख़बरूं जेके आहिनि इहो पना आहिनि इनखे तूं यादि करे ऐं तूं फलाणे ॾींहं ते रिकॉर्डिंग आहे तूं अचिजांइ साईं। पोइ त मुंहिंजे लाइ ईद थी वई न, जेका ख़्वाहिश हुई पूरी थींदे तव्हांजी। उन ख़बरुनि खे रटे रटे एॾो यादि करे आयुसि जो एतिरो मूं पंहिंजे सब्जेक्ट बि यादि कोन कयो हूंदो। पोइ अची साईं हुन में शामिलु थियासीं ऐं उहो पंहिंजे ॻोठ वारनि खे पंहिंजे दोस्तनि खे मुंहिंजो शाम जो मुंहिंजो प्रोग्राम ईंदो न, मुंहिंजो आवाज़ु ईंदो रेडियो तां। सही ईअं बसि पोइ इहो सिलसिलो शुरू थियो 1981-82 खां तव्हांजो वरी 1987 जो दौरु अचे थो, वरी विच में साल पुछंदो। हाणे इब्तिदा में तव्हां तालीम हासिलु कई, उन ज़माने में पंहिंजे किन उस्तादनि खे यादि करणु चाहियो? मुंहिंजो प्राइमरी जे दौर में अलाह मग़फ़िरत करे साईं नसीर अहमद महर असांजो वॾो भाउ ऐं क़ाबिल उस्ताद साईं, हुन असांखे हर सब्जेक्ट में हुन पढ़ायो, हिसाबनि खां वठी वेंदे सिंधी की दौर हो जिब्रान ॾिस जॾहिं जेका अल्फ़ाबेट आहे असां पाण स्लेट ते लिखंदा हुआसीं ऐं सूरत ख़तीअ जो दौरु हो, बिल्कुलु उचार कीअं कजे, लफ़्ज़ जो उचारण कीअं कजे उनजो थिए, इहे शयूं असां हुन उस्ताद खां सिखियूं, ज़ुबान आवाज़ कीअं निकिरनि। उन खां पोइ वरी हाई स्कूल जे ज़माने जा मुंहिंजा उस्ताद साईं आलम कीरियो तमामु बहितरीनु सिंधी पढ़ाईंदो, हुनजो मूंखे लहजो वणंदो हो, जॾहिं हू या सबक़ु पढ़ाईंदो हो न त हुनजो अंदाज़ मूंखे ॾाढो वणंदो हो। अहिड़े नमूने सां मुंहिंजो पंहिंजो मामू साईं अलवरायो, भेण उदासी शाइर बि हो। हक़ीक़त में शाइरी जो जेको जहान आहे न उहो ॿुधायां थो त उहो कीअं आयुसि हुन तरफ़। अहिड़े नमूने सां उहे मुंहिंजा उस्ताद रहिया। ज़रे यूनिवर्सिटी टंडेजाम में बि मुंहिंजा बहितरीनु उस्ताद ऐं मुंहिंजा मुहसिन मूंखे प्यारु कंदड़, यानी आउं उन ज़माने में राइटर बि आहियां, शाइर बि आहियां ऐं साॻे वक़्तु आउं रेडियो ते बि प्रोग्राम करियां थो। त इहा हिकिड़ी मुंहिंजी थोरी थोरी हिकिड़ी सुञाणप जेका आहे सा उन्हनि जे दिलनि में मूंखे जाइ ॾींदी वई। तव्हांजे बाबा साईं जो थोरो तारीफ़ अगरि असांजे साम्हूं खे? मुंहिंजो वालिद साहब अल्लाह मग़फ़िरत करे शहीद फ़क़ीर मोहम्मद रहीम महर, असीं बाइकास्ट महर आहियूं, महराण बि मुंहिंजो तख़ल्लुस आहे बिल्कुलु, ऐं बख़्शण मूंखे अम्मा प्यार में कोठींदी हुई। अम्मा अल्लाह साईं मग़फ़िरत करे एॾो मूंखे अञा ताईं जेकॾहिं कोई बख़्शण सॾींदो आहे त मूंखे हुन मां पंहिंजे माउ जी ममता जी ख़ुशबू ईंदी आहे। इहो मुंहिंजो निकनेम घर में हूंदो। माशाअल्लाह। महराण बि वरी इन करे जो उन ज़माने में तख़ल्लुस रखण जो रवाजु हूंदो हो त पोइ वरी के हालाई के सांघड़ाई के ख़ैरपुरी, त मूं चवां वादी महराण जो आहियां, इन करे आउं महराण बि सॾायां थो पाण खे। ईअं बख़्शण महराण बि मुंहिंजो नालो थी वियो। बाबा साईं उन दौर में सहाफ़त जी दुनिया सां मुंहिंजो तालुक़ु रहियो, मीरपुर ख़ासि में रहंदा हुआ ऐं अख़बार ऐं सहाफ़त सां हुनजो तालुक़ु रहियो। उन खां पोइ 50s जे ज़माने में बाबा सांघड़ मां अची अलफ़ुक़रा अख़बार जो इजरा कयो, जेका हफ़्तेवार अख़बार हुई, उन जी प्रेस बि हुते क़ाइमु कयूं। इन खां अॻु में इबरत मां छपाईंदा हुआ। उहा जेका प्रेस आहे अॼु बि आहे सांघड़ में। त असीं 5 भाउर आहियूं। पोइ बाबा साईं छा आहे त अख़बार जॾहिं छपबी हुई त मूंखे उनखे पढ़ण लाइ उताक ते ॿिया बि माण्हू वेही ऐं उन मां जां पंहिंजा एडिटोरियल मकाला ख़ुसूसी चवंदो तव्हां पढ़ो, ऐं उनखे ॾाढो सुठे नमूने पढ़ी वेंदो हुउसि। पोइ 5 भाउरनि मां मूंखे उन्हनि इहा सिलेक्शन कई त तव्हां हली प्रेस में उते जेको आहे कमु सिखो। त इहो मुंहिंजो टर्निंग पॉइंट आहे। हाणे आउं ॿहिराड़ी मां यानी निकिरी शहर सांघड़ में अचां थो ऐं प्रेस ते अची कमु करणु शुरू थो करियां। यकीन कंदे मूं शुरूआति जेका आहे सा अख़बार जी उन ज़माने में कंपोज़िंग हथ सां थींदी, स्टिक खणी जेको आहे मीम शुरू, मीम पछाड़ी, मीम विच, इहे यादि कबा उनजा जेका न उस पूरे उन बॉक्सिस खे, ऐं उन मञा उहो जेको आहे स्टिक खणी ईअं बिल्कुलु मूं कंपोज़िंग खां इन जी इब्तिदा कई। पोइ प्रूफ रीडिंग सां इब्तिदा सिखियमि, प्रूफ रीडिंग कीअं थींदी आहे। अहिड़े नमूने सां थोरा थोरा जेके आहिनि से उन में कता लिखणु शुरू कया, चौसिटा ईअं। पोइ वरी मूं मज़मून लिखणु शुरू कया। हाणे जॾहिं मूंखे अख़बार जो माहौल मिलियो हुते त उते इल्मी, अदबी, सियासी, समाजी शख़्सियतुनि जो अचणु वञणु, उन्हनि सां इंटरेक्शन, उन्हनि सां मुलाक़ातूं, ऐं अहिड़ी रीति उते सांघड़ जी सिंधी अदबी संगत खे मूं जॉइन कयो। ईअं मुंहिंजी अदबी जेका आहे सा परवरिश ऐं उन में जेका आहे सा मेच्योरिटी ऐं ईंदी वई। ऐं अदबी संगत उन दौर खे जॾहिं यादि थो करियां त कमाल आहे। उन में ईंदड़ माण्हू, उन में तनक़ीदी निशस्तूं
ऐं जेको इसम पेश कयो वेंदो उन जे बारे में एॾो भलो ॻाल्हायो वेंदो हो, उन में सलाहूं, किताब पढ़ण जूं, किताबनि खे ॾिसण जूं, इहो सॼो हिकिड़ो माहौल उन मूंखे जेको आहे सो आहिस्ते आहिस्ते मथे आंदो। उन खां पोइ आऊं जॾहिं रेडियो ते अचां थो 80s जे ज़माने में, त हितां जी इल्मी अदबी हल्कनि सां मुंहिंजो तालुक़ु थिए थो। हितां जे सिंधी अदबी संगत खे आउं जॉइन करियां थो। मूंखे उहे सिंधी अदबी संगत जा शाहकार इजलास यादि आहिनि जंहिंमें शमशिल हैदरी, ताज बलोच, न्याज़ हुमायूनी साईं, इमदाद हुसैनी, वॾा वॾा नाला जेके आहिनि से उन अदबी संगत में अची शरीक थींदा हुआ। असां नवां नवां लिखंदड़ शाइर, उते ईअं न हूंदो हो त हर को अची पंहिंजो इस्म पेश करे। इहो अॻुवाट तइ थींदो हो त फलाणो शॉर्ट स्टोरी पढ़ंदो ऐं फलाणो जेको आहे सो सीनियर्स ऐं जूनियर्स जो हिकिड़ी बाक़ाइदे कोटा मुक़ररु थींदी त हेतिरा अॼु जूनियर पंहिंजूं पंहिंजूं शयूं पढ़ंदा। पोइ असां अॻुवाट पंहिंजी शाइरी जे बारे में उते नालो लिखाईंदा हुआसीं ऐं ईअं उते सॼे माहौल में एॾो बहितरीनु ऐं सेहतमंद क़िस्म जो जेको आहे सो उन ते तबसरो थींदो हो, ॻाल्हियूं थींदियूं हुयूं। ईअं असांजी शाइरी। पोइ आगम पब्लिकेशन में साईं निसार हुसैनी, उते मूंखे अदा नसीर मिर्ज़ा मिले थो ऐं ईअं असां हिकिड़ो कहकशां अचे थी साम्हूं। ईअं पोइ इहो मुंहिंजो अदबी ऐं पंहिंजे रेडियो जो सफ़र गॾु गॾु हलणु शुरू थियो। हाणे तालीम जे सफ़र ॾे अञा हलूं था त तव्हां एग्रीकल्चर यूनिवर्सिटी खां पोइ MA सिंधीअ में सिंधी अदब में कई मां। बिल्कुलु सिंधी अदब में इहो वरी मुंहिंजो ख़्वाबु हो त आउं सिंधी यूनिवर्सिटी मां बि पंहिंजी का डिग्री वठां। मूंखे यादि आहे त असांजे दोस्त कहाणीकार लियाकत रिज़वी चवंदो हो बख़्शण जो अखियूं इन करे वणंदियूं आहिनि, हुनमें सिंधी यूनिवर्सिटी में न पढ़ण जो ख़्वाबु अधूरो रहिजी वियो आहे, सोचो हुनखे पूरो कयां थो। ज़बरदस्त। पोइ उहो मूं सिंधी अदब में कई। कहिड़ो साल आहे तव्हां? इहो 1991-92 आहे ग़ालिबन। शाइरीअ जी इब्तिदा या लिखण जी इब्तिदा तव्हां कॾहिं खां कई? मूं अर्ज़ु कयो त शाइरी जो शुरूआती जेका कची फिकी शुरूआति आहे उहा मूं सांगड़ में अलफ़ुकरा अख़बार में मुंहिंजूं इहे कचियूं फिकियूं शयूं छपबियूं हुयूं। इब्तिदा मूं नसुर लिखण सां कई आहे। नंढड़ा नंढड़ा मज़मून लिखंदो हुउसि, कलेक्शन कंदो हुउसि, यानी दुनिया जे जेके वॾा वाक़िया आहिनि मुख़्तलिफ़ अख़बारनि मां, उर्दू मां आहिनि, मां ट्रांसलेट करे त जीअं उहो बि मुंहिंजे नाले में बाबा हे तर्जुमे निगार जे नाले सां उहे छपबियूं हुयूं अख़बार में शयूं। पोइ शाइरी मूं शुरू कई ऐं मुंहिंजा हमअसर शाइर अल्लाह मग़फ़िरत करे हसन दर्स ऐं मुंहिंजो महबूब दोस्त, क़रीब तरीन दोस्तनि मां मुंहिंजो, ऐं हलीम बाग़ी, इक़बाल रिंद, मज़र लगारी, असां खां सीनियर अयाज़ गुलवारा, आकाश अंसारी, अदल सुमरो, इहे असां खां सीनियर आहिनि, ऐं नसुर मेन, तारिक आलम अबड़ो, इन सभिनी सां माना हिकिड़ी डॉक्टर इसाक़ अंसारी आहे, अख़लाक़ अंसारी, इन्हनि सां वास्ता तालुक़, यूनिवर्सिटी में हॉस्टल्स में मिलणु जुलणु, ईअं हिकिड़ो अदबी माहौल में इहो सफ़र जारी रहियो। हींअर ताईं तव्हांजा केतिरा मजमूआ छपजी चुका आहिनि? मुंहिंजो हिकिड़ो किताबु शाइरीअ जो इल्तिजा जे नाले सां छपियो आहे। मुंहिंजो ॿियो किताबु सिंधी नज़्म ऐं नसीरी नज़्मनि जो कंपाइल थियो पियो आहे, जंहिंमें मूं उनजो नालो रखियो आहे असांजा दर्द सूफ़ी आहिनि। ऐं मुंहिंजी कुझु शाइरी उर्दूअ में ट्रांसलेट थी आहे, जेका मुख़्तलिफ़ दोस्तनि मुस्तफ़ा अरबाब, रहमतुल्लाह मान्योठी ऐं ॿियनि दोस्तनि कई आहे, उहा ऐं तबज़ात मुंहिंजी पंहिंजी लिखियलु उर्दू जी शाइरी, उनजो बि मां मजमू तयारु पियो आहे। इंशाअल्लाह उहो जल्द शाया थी। सामिन प्रोग्राम रती जी रिहाण अवां रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टूडियो में ॿुधी रहिया आहियो। अॼु असांजो महिमान साईं बख़्शण मेहराणवी। साईं, हाणे असांजे सामिन खे तव्हां ॿुधाईंदा त रेडियो ते तव्हां पहिरियों दफ़ो कॾहिं आहियो या तव्हांजी ऑडिशन कहिड़नि प्रोड्यूसर्स जे अॻियां थी, उहो ज़मानो? मां अर्ज़ु कयो त पहिरीं शागिर्दनि जे प्रोग्राम में 1981-82 धारे आऊं रेडियो में दाख़िल थियुसि। मुंहिंजो आवाज़ ब्रॉडकास्ट थियो उन सालनि में। पोइ 1987 में जॾहिं नई तर्ज़ नशरियात जो दौरु आयो ऐं इहो पहिरियों दफ़ो हो जो रेडियो जी दुनिया में लाइव प्रोग्राम करणु, सुबुह कलाक जो चंक ठाहिणु ऐं लाइव प्रोग्राम करण जो जेको आहे सो रवाजु। अॻे जेके प्रोग्राम्स सवाइ फरमाइश जे ऐं ख़बरुनि जे इहे लाइव हूंदा हुआ, बाक़ी रिकॉर्ड कया वेंदा हुआ। उहो चाहे ड्रामो हुजे, तकरीर हुजे, हर शइ रिकॉर्ड थी बिल्कुलु, ऐं उनजी बाक़ाइदे स्क्रिप्ट, उनजी वेटिंग थींदी हुई, इहे सभु मरहला बिल्कुलु। हाणे जॾहिं इहो दौरु थो अचे त ऑडिशन्स नवां
शुरू थिया ऐं मूंखे यादि आहे त इन खां अॻु में मूं 2 ऑडिशनूं ॾिनियूं हुयूं जंहिंमें आउं फेल थी चुको हुउसि। उहे ऑडिशन्स कंहिं वरिता ज़िक्र ज़रूरु कजो। उहो मरूम ज़ाहिद कलबाणी ऐं कुझु ॿिया उन दौर जा सही ॻाल्हि ई आहे। आउं चवां थो त उन्हनि जी जेका सिलेक्शन हूंदी हुई ऐं हू आवाज़ खे कीअं परखींदा हुआ, इहे पंहिंजे दौर जा वॾा ब्रॉडकास्टर रहिया। बिल्कुलु। पोइ छा हूंदो हो जो आउं सुबुह जो डिस्जॉगी जेके प्रोग्राम्स थींदा हुआ न सुबुह जे टाइम ते हलनि, सुबुह जो हिकिड़ो ॿियो सुरहाण जे नाले सां मरूम अनवर बलोच कंदो, उन जा मूं वरी स्क्रिप्ट लिखणु शुरू कया, उहे मुंहिंजा अप्रूव थिया। ईअं मुंहिंजी बलोच साहिब सां जॾहिं वेझड़ाइप थी त हुन चयो यार तूं ॻाल्हाई ॾाढो सुठो थो कमरे में, स्टूडियो में बि इहा ई रख न तूं, उते आर्टिफिशियल न थी। यानी हुनजे ॿुधायल टिप्सिस खां पोइ मूं में कॉन्फिडेंस आयो। ऐं जेका ॿी ऑडिशन थी उहा सरहंदी प्रोग्राम मैनेजर ऐं साईं मुराद अली मिर्ज़ा प्रोग्राम मैनेजर ऐं अनवर बलोच प्रोड्यूसर, ऐं उन में वरी हर माण्हू वेहंदो हो हिन स्टूडियो जे हुन शीशे जे परियां, हर कंहिं वटि पंहिंजो प्रोफार्मा हूंदो हो जंहिंमें हू मार्कूं ॾींदा। पोइ उहो मूं ऑडिशन ॾिनो ऐं अल्हम्दुलिल्लाह उहा रिज़ल्ट आई त असां उन दौर में को 50-60 यानी कैंडिडेट्स हुआ जिन ऑडिशन्स ॾिनियूं, जंहिंमां को 2 या 3 सेलेक्ट थिया हुआ। ऐं उहा त ईद थी वई असांजे लाइ, सिलेक्शन थी वई। उन दौर में जेको आहे सो नवां प्रोड्यूसर थी आया हुआ, गुल हसन कुरैशी साहब, साईं कोसर बुरड़ो, इलाही बख्श मांबण, साईं अली नवाज़ ख़ासि नसीम मिर्ज़ा, इहे सभु हिकिड़ी बैच आहे जेका हिते प्रोड्यूसर थी आई। असांजी वरी एसोसिएशन साईं अली नवाज़ ख़ासि सां घणी रही ऐं ॿियो मरूम अनवर हिकिड़ो, अलाह से मग़फ़िरत करे। ईअं पोइ असां मुख़्तलिफ़ प्रोग्राम डिज़ाइन कयासीं। ॿियो नालो हो इरशाद ऐवान, असां वटि प्रोड्यूसर हूंदो हो, उन सां गॾु बि मूं शुरूआति कई हुई, शाम जो प्रोग्राम्स कंदो हुउसि। ऐं मरूम कमाल माण्हू, पंहिंजो बि एॾो सुहिणो वॼाईंदो हो जो कमाल। सो ॿियो ख़बर थी जबरान उन दौर में असां दोस्तनि जी कॉम्पिटिशन त हूंदी हुई, माना मुंहिंजा हमद सर माकन शाह रिज़वी, डॉक्टर महमूद मुग़ल ऐं असां खां सीनियर अल्लाह मग़फ़िरत करे मोहम्मद अली बुघे जहिड़ो आवाज़, ऐं पंहिंजो अब्दुल गफ़ूर खोसो, इहे ब्रॉडकास्टर सी पंहिंजे वक़्त जा, मोहम्मद कासिम माका उन ज़माने में हूंदो प्रोग्राम्स कंदा हुआ इहे, ऐं पंहिंजो इमामदीन जमाली साहिब जहिड़ा माण्हू, इन्हनि जा आवाज़ असां ॿुधासीं। साईं वॾे में वॾो नालो त साईं सालिम अहमद शाह, अल्लाह मग़फ़िरत करे, अल्लाह अल्लाह, अहिड़ा ब्रॉडकास्टर किथां। त उन दौर में आउं कोशिशि करे स्क्रिप्ट जो जेको लफ़्ज़ या उचार मूंखे न ईंदो हो त साईं शाम जो फतेह खानी कचहरी में ईंदा हुआ ऐं पाण हिते ड्यूटी रूम में वेठा हूंदा हुआ, ऐं पनो खणी वेंदो हुउसि ऐं साईं खां चवंदो हुउसि साईं हीउ थोरो मूंखे ॿुधाइजो हिन खे कीअं उचारजे ऐं हिन जो लहजो कीअं रखिजे। हक़ीक़त में ॿुधायां एॾो ख़ुशि थींदा, चवंदा बख़्शण तोखे इहो जेको सिखण जो जेको तो में आहे न अर्ज़ु आहे या जेका तो में तमन्ना आहे, तलब आहे, इहा तोखे हिकिड़े ॾींहुं मथे वठी वेंदी। ऐं उहा साईंअ जी इहा ॻाल्हि साबित थी। ऐं असां अल्हम्दुलिल्लाह हाणे जिते जंहिं फील्ड में थोरो घणो जेका कामयाबी हासिलु कई आहे त हे रेडियो पाकिस्तान हैदराबाद ऐं इन्हनि मुहसिननि जी छांव हेठि उन्हनि खां सिखी करे हिते पहुता आहियूं। जो आऊं तुंहिंजी दुआ सां प्राइड ऑफ परफॉर्मेंस वॾे वॾो एवॉर्ड आहे, मूं वटि शाह लतीफ़ जो एवॉर्ड आहे, शहबाज़ एवॉर्ड आहे, इहे वॾा एवॉर्ड आहिनि। ऐं रेडियो पाकिस्तान जो एवॉर्ड पहिरियों जूनियर आउं माना उन दौर जो कॉम्पियर आहियां जंहिंखे इहो एवॉर्ड मिलियो। ऐं उहो वाक़ियो चई त थोरो यादगार ॿुधाए छॾियां। उहो माना दौर आहे हिते साईं इनायत बलोच साहिब जहिड़ो स्टेशन डायरेक्टर, सुभान अल्लाह। ऐं इहो पहिरियों दफ़ो रेडियो जे एवॉर्ड सेरेमनी जो जेको आहे सिलसिलो शुरू थो थिए। ऐं उहो प्रोग्रामनि में जंहिं प्रोग्राम लाइ वधि में वधि सामाईन या ॿुधंदड़नि जा ख़त जंहिं प्रोग्राम जे लाइ आया थिए, क्राइटेरिया रखी वई त उन प्रोग्राम जे प्रोड्यूसर ऐं कॉम्पियर खे एवॉर्ड ॾिनो। ऐं मूंखे यादि आहे हिते तमामु वॾी तक़रीब थी वई हिन सब्ज़ाज़ार में, जंहिंजो नालो बि तव्हां साईं सालिम शाह मनसूब आहे, हिते थियो हो। ऐं उन दौर में पंहिंजो काज़ी अब्दुल मजीद आबिद साहब वज़ीर हुआ ब्रॉडकास्टिंग इंफॉर्मेशन जा, ब्रॉडकास्टिंग जा, उहे बि ख़ासि महिमान हुआ। उन में जॾहिं इहो अनाउंस थियो मूं फ़क़ीर जो नालो, मुंहिंजे लाइ उहो वॾे में वॾो एवॉर्ड हो। माना बसि उहा ख़ुशी अॼु ॾींहुं ताईं मुंहिंजे दिलि में जेको आहे न
उहा मूंखे अॼु बि यादि करे ऐं सरशार थी वेंदो आहियां। वाह। टेलीविज़न जो कहिड़ो ज़मानो आहे? हा, हाणे टेलीविज़न में आउं अचां थो पियो 1992-93 धारे। पहिरियों दफ़ो मूंखे क़ुर्बान चन्ना साहब प्रोड्यूसर हूंदो। इन खां अॻु में असां अदा नसीर वारा असां सभु मुशाइरनि में ज़रूरु वेंदा हुआसीं। जेको कॾहिं बेदल मसरूर थिए उनखे सिंधी मुशाइरो करायो, कॾहिं साईं समी बलोच समी बलोच बि करायो। पोइ क़ुर्बान चन्ना साहब बि मूंखे हुते ऐं नईं बलोच सही माना में एज़ ए कंपेयर मूंखे उन इंट्रोड्यूस करायो। बिल्कुलु। उॾार जे नाले सां प्रोग्राम हूंदो, यूथ शो हूंदो, उन जो आउं होस्ट थियुसि। उन खां पोइ वरी मूंखे साईं क़ुर्बान चन्ना साहब उन दौर में कचहरी में विहारींदो साईं सालिम शाह सां गॾु। ऐं ख़त बि पढ़ंदो हुउसि, साईं ॻाल्हियूं उन में सिखंदो हुउसि त सुगड़ कीअं था अचनि। हिते बि ऐं उन ज़माने में त ज़ाहिर आहे त मूं हिते जी कचहरी ॾिठी हुई, त हू वरी तस्वीरी कचहरी हुई, आवाज़ ऐं तस्वीर ॿिन्ही। पोइ वरी मूंखे अदा समी बलोच जेको आहे सो तमामु बहितरीनु प्रोग्राम मूंखां कराया। अहिड़े नमूने सां आऊं PTV ते वॾो अरसो ते एज़ ए होस्ट प्रोग्राम कया। नई दुनिया अचे थी, नवां सैटेलाइट चैनल शुरू थिया, उनजी शुरूआती शामिल हुआसीं। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां जबरान, त आउं जॾहिं PTV ते हूंदो हुउसि त मूंखे इहा जीअं हिते रेडियो ते शौक़ु हूंदो हो न, त रिकॉर्डिंग कीअं थी थिए, एडिटिंग कीअं था कनि, ऐं इहे सॼे मरहलनि खे आउं पंहिंजे मुशाहिदे में आणींदो हुउसि। ईअं PTV ते वेंदे जॾहिं सेट डिज़ाइन लॻंदी हुई, सेट कीअं था लॻाइनि, लाइटिंग कीअं आहे, कैमरा प्लेसिंग कीअं आहे, माइक कीअं था लॻाइनि, इहो सॼो वेंदे उन ज़माने में बीटा ते जेको आहे सो एडिटिंग थींदी, प्रोड्यूसर एक्सेस ॾींदा हुआ त यार भले तोखे शौक़ु आहे त अची ॾिस त कीअं थी थिए एडिटिंग। पर हीउ दौरु वरी हाणे जॾहिं अचे थो, नवां सैटेलाइट चैनल सिंधी चैनल शुरू थो थिए, त नॉन लीनियर एडिटिंग जो ज़मानो अची वियो। ऐं उन दौर में असां उन जा सॉफ्टवेयर ठाहिणु शुरू कयासीं। त मूंखे जेको PTV जो तजुर्बो उते कमु ॾेई वियो। हा बिल्कुलु। ऐं एडिटिंग जो सेंस मूं उतां खां सिखियो त किथे कट हणिजे, किथे डिज़ॉल्व हणिजे, ऐं कहिड़े नमूने केतिरे टाइमिंग्स ते जेको आहे, ऐं फ्रेम छा थींदो आहे, शॉट्स में 2-3 ॼणा वेठा आहिनि त उनजो कीअं ठहे, ऐं ज़ूम कीअं कजे, सॼा टर्मिनोलॉजी बि उतां सिखियल हुई मुंहिंजी। तंहिंजे करे ईअं सम्झ त आउं उन ज़माने में KTN ते सीनियर लेखियो वेंदो हुउसि, त भई तोखे टेक्निकल बि ख़बर आहे, कॉन्टेंट जी बि ख़बर आहे। ईअं उते प्रोग्राम्स कयासीं ऐं यादगार प्रोग्राम कयासीं। तक़रीबन 3-4 साल उते मूं कमु कयो। उन खां पोइ वरी सिंध TV ते आयुसि, उन जो बुनियादु विधोसीं। ईंदे नालो ई हसन दर्स ऐं मूं रखियो हो। ऐं उते असां पंहिंजे केतिरनि ई नौजवाननि खे तयारु कयोसीं, उन्हनि जी कैरियर काउंसलिंग कंदो हुउसि आउं ऐं हसन, त जीअं उहे अचनि टेक्निकल साइड ते कैमरामैन थियनि। छो जो असां वटि एज सच को अकेडमी त हुई कोन जितां सिखी अचनि, त कैमरा कीअं वर्क करे थी, या सेट डिज़ाइन कीअं कजे, बूम माइक, लाइटिंग, इहे जेका बि आहे, एडिटिंग, साईं ग्राफिक डिज़ाइनर, एनिमेटर, इहे सॼियूं शयूं पोइ असां दानिस्ता सिंध मां जेके नौजवान छोकिरा छोकिरियूं ईंदियूं हुयूं, उन्हनि खे असीं कैरियर काउंसलिंग कंदासीं। बाबा हिते अचो, हिन फील्ड में अची तमामु बहितर मौक़ो तरबियत जो। हा, तरबियत जो। हाणे माशाअल्लाह उहे मुख़्तलिफ़ वॾनि वॾनि चैनलनि ते पंहिंजी इज़त सां रोज़ी रोटी कमाइनि था। जॾहिं बि मिलंदा आहिनि मूंखे ख़ुशी थींदी आहे एॾी इज़त ऐं मान सां। चवंदा आहिनि साईं तव्हां उन दौर में जॾहिं असां कचा ज़हन आयासीं, उहो उन शौक़ु लाइ त तस्वीर ॾेखारियूं टीवीअ ते पंहिंजी, पर तव्हां असांखे डायरेक्शन ॾिनी। ऐं इहो जेको मुंहिंजो अमल हो, जंहिं असांखे हाणे पंहिंजा घर आहिनि, पंहिंजा बच्चा आहिनि, पंहिंजे ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारियूं पिया। साईं तस्करो निकिरे थो हसन दर्स जो, ऐं हसन दर्स असांजो इंतिहाई ख़ूबसूरत शाइर, नंढी उमिरि में असांखां विछड़ी वियो। असांजा सामीन यकीनन रेडियो हैदराबाद जे केतिरनि ई प्रोग्राम्स मां हसन दर्स जी शाइरी खे ॿुधनि था। ऐं हसन जी ज़ाती ज़िंदगीअ जे हवाले ॾे ॾिसूं था त हुनजी जेका शादी थी उहा इंतिहाई हिकिड़े अदबी घराणे मां, अदी महताब महबूब जी न्याणी इरम महबूब सां। तव्हां ॾाढो हसन जे वेझो रहियो जी, ऐं हसन बि तव्हां सां ॾाढो प्यारु कंदो। असां नंढा आहियूं, ॾिसूं था तव्हांखे मुख़्तलिफ़ महफ़िलुनि में, पोइ अब्दुल क़ादिर जुणेजे साहिब जूं महफ़िलूं हुजनि, उते हसन जो तस्करो निकितो आहे त हुनखे यादि ज़रूरु कयो। हसन गॉड गिफ्टेड हो, सची ॿुधायां। ऐं हिकु ई वक़्तु हुन में हुनजी शख़्सियत जा खोड़ सारा पहलू आहिनि, घण रुखी शख़्सियत जंहिंखे चवंदा सही माना में। हाणे तोखे नंढिड़ो मिसाल ॾियां, हाणे उनजो ॻोठु मशाइख़ो थी ऐं टंडोला यार ऐं टंडे आदम जे विच ते, ऐं मुंहिंजो ॻोठु परियां सांगड़। असांजे फ़ासिलो विच में जेकॾहिं बाए रोड अचिजे मुंहिंजे ॻोठ खां, हाणे त रोड ठही विया आहिनि,
त इहो वधि वधि कलाक जो फ़ासिलो आहे। हिकु ई वक़्तु हसनदस बहिराणे जो निज नुबार हिकिड़ो अवामी माण्हू, कॾहिं ॾिस त जेको आहे सो पेरियुनि सां वेठो आहे, कॾहिं साईं रिटायर ड्राइवरनि सां वेठो आहे, कॾहिं ॾिस त जेको आहे सो हसनदस बहिराणे जे ॿिन्हिनि ॿारनि में हिते हुते ऐं पंहिंजे ॻोठ में जंहिं ते नज़्म लिखियो हुई त वॾा वण ॻोठ तुंहिंजे जा डिघा पाछा मिटी चीकी सुरीली सींड तुंहिंजी आहे, निंडाको निम जो वण आहे, पुराणियूं पट ते पमदड़ भितियूं भुरंदी बि भुणकनि थियूं। वरी हिकिड़ो हसनदस आहे जेको शहर में अचे थो फुल सूट टाई में हिकिड़े वॾे इंटरनेशनल सेमिनार में ख़िताब थो करे, उते जेको हसन ॻाल्हाए थो आर्ट जे बारे में, मौसीक़ी जे बारे में ऐं शाइरी जे बारे में, उहो हसनदस आहे। बिल्कुलु। वरी हिकिड़ो हसनदस आहे जेको अर्डू आहे, उसूल ते उहो बीह थो रहे ऐं पंहिंजी जेको आहे सो साबित क़दमी सां बीह थो रहे। वरी हिकिड़ो हसनदस आहे जेको अख़बार थो कढे, उनजो एडिटर आहे ऐं जी सॼे जेको आहे सो अख़बार जे सॼे रंग खे नए ढंग सां पेश करे थो। हसन मुश्तबा उन सां गॾु आहे, आकाश अंसारी उन सां गॾु आहे, उहो सवाल अख़बार वरी ख़ल्क़ अख़बार में कमु थो करे। वरी उहो ई हसनदस आहे जेको कराची अचे थो त नवां टीवी चैनल्स जा बुनियाद रखे थो, उहो हसनदस बहितरीनु कालम लिखे थो। जेको उनजो असुल निज शइ आहे उहो आहे बहिराणियूं, उनजो ॻोठ, ऐं हू चवंदो त जंहिं शख़्स जूं पाड़ूं पंहिंजी मिटी ऐं धरती में आहिनि न बख़्शा उनखे लहर न कोलो। सारी सिंध पिरे जो पाछो जेको जर ते जागे थो, या पखी परदेस जा सूरज परन पोयां लड़े थो पियो, वरड़ उन वाट ते वेठल अॻियां जित ऋण रड़े थो पियो, लॻी वई लाड़ सां आलूं अव्हां खे ॿियो भला छा चऊं, असांखे इश्क सारियुनि जी छंडे फूके छॾे थो पियो, अवी मुर्की मिली आख़िर हलिया विया शहर पंहिंजे ॾांहुं, असांजी ॻाल्हि जे गल तां अञा ॻोढ़ो ॻड़े थो। सो ॿियो हसन जूं रौलाकियूं, हसन सां गॾु मूं सची ॻाल्हि ॿुधायां त सिंध खे मूं हसन सां गॾु सफ़र कंदे ॾिठो, उहो केटी बंदर खां कश्मीर ताईं। ऐं हीउ उहो दौरु आहे जॾहिं असां सिंध टीवी जे लाइ मुख़्तलिफ़ जेके डॉक्यूमेंट्रीज़ ठाहिणु निकिता हुआसीं ऐं उनजे लाइ आईडीज़ ठाहिण जे लाइ सिंध जा रंग रिकॉर्ड करणु निकिता हुआसीं। उहो मुहाणनि जे ॿेड़ियुनि खां वठी उहो लाड़ सॼो, वरणनि जा ॻोठ, उहो बदीन, उहो वरी पोइ विचोले में था अचूं त इहो हाला, भिक्षा, नसरपुर, वरी हितां थी वरी हीअं निकिरी था वञूं कोहिस्तान ॾिसणु, जंहिंमें किरचात, नेंग शरीफ़, इहो पासो सॼो जाबलू जेको आहे सो ॾिसी वरी हेठि लहूं था त वरी काछे हलिया था वञूं, वाही पांधी, ऐं उते मज़े जी ॻाल्हि जिते हसन वियो उते अहिड़ियूं त यादूं छॾे आयो या अॻुवाट ई हुनजा आशिक़ उते अॼु बि उनखे उहे माण्हू सारीनि था। पोइ साईं काछे खां वरी ही निकिरूं था हेठि वरी उतर तरफ़, वरी पोइ इहो सॼो साहित्या परगणूं, उन खां मथे पोइ ख़ैरपुर, पोइ वरी साईं सखर, पोइ माथेला ॻोठ पियूं वेंदे कमूं शहीद ताईं, वरी हेॾां वारो पासो थर जो बि ॾिसण था वञूं, उहो छाछरे ताईं जेको आहे सो असांजो सफ़र आहे। बहितरीनु डॉक्यूमेंट्री ठाही, अछड़े थर ते हिकिड़ी ज़बरदस्त डॉक्यूमेंट्री ठाही। ईअं हसन सां ही हसन आवारा गर्दाद में छा ॾिठो आहे तो भला रौलाक में, हुन सां इश्क़ रहियो, प्यार रहियो, महबूब दोस्त, ऐं मूं हुन खां सिखियो बि सही। हुन खां मूं वरी माण्हू शनासी सिखी, फ़र्द खे कीअं परखिजे बख़्शण, हुनजी क्राइटेरिया आहे, हुनजो कहिड़ो जेको आहे सो माण ऐं मापा आहिनि, तालुक़ छा थींदो आहे, दोस्ती छा थींदी आहे। शाइरी ते चऊं था, तव्हां हसन जी शाइरी ॿुधाई, तव्हां पंहिंजी चूंड शाइरी असांजे सामीन खे ॿुधायो। हा, काफ़ी नज़्म में घणो लिखियो आहे असां, माना हीउ उन दौर जा मूं अर्ज़ु कयो त शाइर हुआसीं जेके मज़ामती पोइट्री खां असां आगाज़ कयोसीं। हसन दर्स बि शुरू में असांजी वॾी ख़ुशनसीबी आहे जो ॾिया ॾिया लाट असां जहिड़ो किताबु शाया थियो जंहिंमें शेख अयाज़ खां असां इंस्पायर हुआसीं। बिल्कुलु, उन तव्हांजे लाइ असां 15 शाइर जेके सिलेक्ट थिया हुआसीं, उन में आउं बि हिकिड़ो ख़ुशनसीब आहियां। बिल्कुलु, ऐं अयाज़ उन ते लिखियो, अयाज़ जहिड़े शाइर जंहिंजा असीं अॼु बि आशिक़ आहियूं, वॾो शाइर, ऐं उन असांजे बारे में उन लिखियो। हिकिड़ो त पुराणो उन दौर जा कुझु गज़ल ॿुधायां। ज़रूरु ज़रूरु। मुंहिंजी प्रीता पंछीअ जहिड़ी, तुंहिंजी मोट शिकारीअ वांगे, ओसियड़े में नेण उञायल, थर जी प्यासी वारीअ वांगे, मूं में केरु आखेरो जोड़े, आऊं टुटल कंहिं टारीअ वांगे, मुंहिंजी प्रीता पंछीअ जहिड़ी,
तुंहिंजी मोट शिकारीअ वांगी। वाह। न गरजी खिलियासीं न गरजी रुनासीं, हयातीअ जे ऋण में अकेला रहियासीं। वरियो वाह वसुल जो मगर देर थी वई, अवां जे मिलियो की न साॻिया रहियासीं। कॾहिं दाह कींझर किनारे असांजी, कॾहिं सूर सिंधूअ खे पंहिंजा चयासीं। नए सिज नवां सूर अंदर में लिकाए, रोई जे सुतासीं त खिलंदे उथियासीं। न गरजी खिलियासीं न गरजी रुनासीं। इनखे मरहूम वहीद अली ॻायो आहे, जेको तव्हांजे हिन रिकॉर्ड रेडियो जी लाइब्रेरी में मौजूदु आहे। ज़िंदगी में कॾहिं मोहबत कई? हा, छाकाणि त इहो सवाल ज़रूरी बि आहे, माण्हुनि खे ख़बर पए माण्हू तव्हां सां प्यारु कनि था। जिब्रान, उहो कहिड़ो वण आहे जंहिंखे वाह न लॻो हुजे। वाह वाह। सो मोहबत बसि थी वेंदी आहे, ऐं उहा थी वई। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा त जंहिंसां मोहबत थी, वरी उनखे इहो एतबार ई कोन आयो त को तूं मूंसां मोहबत थो करे। हैरान कुन ॻाल्हि आहे, सची थो ॿुधायां आया दिलि सां। ऐं ही जेके मूं गीत धुनूं ठाहियूं, सखी पिया खे मिली त चइजां, या दिलि जे वीरान रण ते ककर बांवरा, उहो स्टेज ते करे करे ॻायुमि बि सही, त हुन ताईं पहुता त हुन वरी उबतो महिणो ॾिनो त इहो मूंखे तूं जेको आहे सो बदनाम थो करीं। मूं चयो मां बदनाम कहिड़ो थो करियां, आउं त तुंहिंजी सिक में ॻायां थो न। हुनखे एतबार ई न ईंदो, तोखे हेॾो यानी जहान प्यार कंदड़ आहे, हिक खां हिकु जेको आहे सो तोसां ऑटोग्राफ वठणु, तोसां फोटो। वरी चवंदोसि त काश तोखे ख़बर पवे त भेनरड़ी अमां छा ॾिठो, जेकी ॾिठो सो मूं न, बिल्कुलु मूंखे ख़बर न। त पोइ ईअं ई थियो त वो मिल गई तो फ़क़त हिकु दायरा हूं में, बिछड़ गई तो मुझे कायनात कर देगी। जेको न मिलणु आहे न जिब्रान, इन जो पंहिंजो मज़ो आहे। इहो पोइ इहो मुसलसल आहे, पोइ स्टॉप नथो अचे। मिलिया त वाकई पोइ त वरी असां माना उते ई पिया फिरूं आहे न, चाकी जे ॾांहुं अॼु बि हुनखे यादि कयूं। ज़ाती सवाल, तव्हांजा ॿारड़ा घणा? शुक्र अलहमदिल्ला, मूंखे ॿ पुटड़ा, हिकिड़ी न्याणी आहे माशाअल्लाह, ऐं वॾो मुंहिंजो पिरी अली माशाअल्लाह। बाय बर्थ डेफ आहे, पर इशारनि में ॻाल्हाईंदो आहे, हुन सां मूंखे प्यारु आहे। रावल अली ॿियो नंबर, ऐं साबिया अली मुंहिंजी न्याणी आहे। हिन दौर में ॿारड़ा छा पिया कनि, उन्हनि जी चूंड छा आहे, शोभो? उन्हनि खे मूं वरी बिल्कुलु दोस्ताणो माहौल ॾिनो आहे। उन्हनि खे मूं कॾहिं बि बाउंड या पाबंद न कयो आहे, पर उन्हनि जी तालीम ऐं तरबियत जे लाइ मूं ज़ाहिर आहे त इंस्टीट्यूशन जी सिलेक्शन सुठी रखी। वॾो जेको आहे उन डेफरीच स्कूल में जेका साइन लैंग्वेज सिखियो, ऐं ॿिए नंबर ते मुंहिंजो GHL रावल आहे, उन हितां पढ़ियो कासिमाबाद मां, उनखां पोइ ॿाहिरि वियो पढ़णु एम्स्टरडम में, उतां कोर्स करे आयो। ऐं मुंहिंजी नंढड़ी आहे माशाअल्लाह साबिया अली, उन ज़ेबेस्ट मां हाणे पंहिंजो बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन हुनजी तक़रीबन डिग्री कंप्लीट थी वई आहे। ज़िंदगीअ जो को अहिड़ो छिरकाईंदड़ वाक़ियो जेको तव्हां खां अॼु ॾींहं ताईं विसरियो न हुजे? खोड़ वाक़िया आहिनि, न विसरंदड़ वाक़िया। कोशिशि कबी आहे त हुनखे विसारजे, जेके वरी न विसरंदड़, पर खोड़ आहिनि। मूंखे यादि आहे त पहिरियों दफ़ो जॾहिं मूंखे रेडियो अवॉर्ड मिलियो, इहो वाक़ियो मूंखां विसरे ई नथो। उनखां पोइ मूंखे जॾहिं शाह लतीफ़ अवॉर्ड मिलियो मिठाई जे पिण में, असीं त उशाकनि मां आहियूं लतीफ़ सरकार जा, उन जे पिण में 10-12 साल ख़िदमत जे बसि जॾहिं लतीफ़ अवॉर्ड मिलियो त अखियुनि मां पाणी अची वियो। बिल्कुलु अहिड़े नमूने सां ऐं जॾहिं ॿाहिरि मुल्क अमेरिका में साना जे हिकिड़े इजलास में उतां जे अदबी प्रोग्राम खे मूं जॾहिं कंडक्ट पे कयो, त जिब्रान यकीन करी हिकिड़े लम्हे लाइ आउं पंहिंजे ॻोठ हली वियुसि, त बक्षण महिराणवी जेको बुकानी ॿधी पटी खणी स्लेट ते, उहो उन ॻोठ मां सफ़र कंदड़ माण्हू शिकागो जे हिन हेॾे वॾे हॉल में, जिते हेतिरा माण्हू वेठा आहिनि सॼी दुनिया मां आयल, उन जे आॾो ॻाल्हाई वेठो बक्षण। इहा वॾे में वॾी अचीवमेंट आहे न तुंहिंजी। बिल्कुलु अलाह जे तरफ़ां, इहे अलाह जे तरफ़ां जेके सिमान ऐं मर्तबा आहिनि जेके तोखे हासिलु थिया। ऐं वधि वधि वॾो वाक़ियो मुंहिंजी ज़िंदगीअ में मुंहिंजे अमर जी जल जो विछोड़ो आहे, ऐं मुंहिंजे बाबा जो शहीद थियणु आहे। इहे बि वॾा वाक़िया। बिल्कुलु इहे ई वॾा वाक़िया।
पर अम्मा जी जल जो मुंहिंजे आॾो जेको आहे न वॾो मिसाल अथई जिब्रान। अॼु तोखे आउं ॿुधायां त मुंहिंजी ज़िंदगी जी कामयाबी जो हिकिड़ो जेको पहलू आहे न उहो अम्मा जी जल जी जिदोजहद ऐं जुस्तजू बि मुंहिंजे आॾो हूंदी आहे। नंढे हूंदे खां ॾिसंदो हुउसि, हू मूंखां सम्झाईंदियूं हुयूं त बाबा जेकॾहिं कोई तोसां हसद साड़ करे थो त उनजी परवाह न कंदो कर, इहो हसद साड़ तोखे अॻिते वठी वेंदो। वाह, इहो ई त तुंहिंजी तक़वियत आहे, ताक़त आहे तोखे अॻिते वठी वञण जी। ऐं ॿियो हुनजो जेको सब्र ऐं साबित कदमी ऐं हालात खे कीअं मुंहुं ॾिजे, इहो मूं नंढे हूंदे खां हुन खां सिखियो। मूं ॾिठो त वॾी बहादुर, अलाह मग़फ़िरत करे, ज़िंदगी जा कई नशीब फराज़ आया हूंदा पर अम्मा बीठी हूंदी। इहो जेको आहे सो असां ख़ुशि नसीब आहियूं जिब्रान त असांखे हिकिड़ा सुठा दौर मिलिया, सुठी सोहबत नसीब थी। रेडियो हैदराबाद में हिते मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि सां उथण वेहण थियो, उन्हनि सां कचहरियूं थियूं। इल्म अदब जे दुनिया में हिकिड़ा बहितरीन जेके राइटर्स लेखक उन्हनि जी सोहबत नसीब थी, उतां सिखियो पिरायोसि। वेंदे शुरात में पंहिंजे ॻोठ में अम्मा जी जल, उन जी तरबियत, वरी उस्तादनि जी, ईअं माना असां लकी आहियूं, ॾाढा लकी आहियूं। शाल असांजे नए नसुल खे इहा ॻाल्हि मुंहिंजी दिलि सां लॻे त उहो जेकॾहिं सुठी सोहबत हासिलु कंदा ऐं कोशिशि करे अहिड़ियुनि जॻहियुनि ते वेंदा, अहिड़ियुनि महफ़िलुनि में वेंदा जितां पिराइजे। बाबा रम्ज़ अली हूंदो, 114 साल उमिरि हुई, ऐं हुनजो ज़िक्र बि कयां हिन में फाटक जामशोरे ते विसाल करे विया। उहे चवंदा हुआ त बाबा जॾहिं पाण खां वॾे आलिम, मुदब्बिर, दाना या ओलिया या विलायत जे धणी ॾांहुं वञो, ख़ाली थी वेंदो त भरिजी ईंदो। जे पाण खे भरे ऐं मां सां वेंदो त या मां तव्हांखे माराईंदी, बिल्कुलु तव्हां कुझु न पिराए सघंदो। बिल्कुलु सही ॻाल्हि। सामीन बख़्शण मेहरबानी साहिब जूं ॻाल्हियूं यकीननि तव्हांजी दिलि खे छुहंदियूं हूंदियूं। साईं तव्हांखे इहो एज़ाज़ बि हासिलु आहे त तव्हां घणेई ज़माने खां लतीफ़ एवॉर्ड जी महफ़िल हुजे त उन में नसीर मिर्ज़ा साहिब सां गॾु तव्हां स्टेज ते रहिया आहियो। घणे अरसे खां तव्हां हुन स्टेज खे, हालांकि हूअं त केतिरियूं स्टेजिस तव्हां कयूं आहिनि पर हीअ तमामु वॾी ॻाल्हि आहे, धणी बादशाह जी वॾी ॻाल्हि आहे उते ॻाल्हाइण। ऐं उते हर मकतब फ़िक्र जो माण्हू, बहिराड़ी जो बि, पढ़ियल लिखियल बि, दाना बि, इल्म वारो बि ऐं सम्झ वारो, गुनी ॼाणू सभु वेठल आहिनि। यासिर काज़ी ऐं अदा नसीर ऐं मूं फ़क़ीर जी जेका आहे उते हाज़िरी लॻंदी आहे। पंहिंजे हिसे जो कमु कंदा आहियूं पर ॾाढी ख़ुशी थींदी आहे। ऐं यकीन करी त मूंखे जेका तक़वियत ऐं ताक़त मिलंदी आहे उहा, ऐं ॾिसंदो आहियां त मूंखे लॻंदो आहे ॼण बिरधणी बादशाह साम्हूं हुनजो रोज़ो नज़र ईंदो आहे ऐं साम्हूं आहिनि हुननि जे नाव जी छांव हेठि गॾु थिया आहियूं। ऐं हीअ असीं सभु पिंडाल में वेठल हज़ारे अखियूं ऐं दिलियूं जेके आहिनि, उन सां गॾु असीं बि त हुनजा साॻे वक़्तु पांधीअड़ा आहियूं ऐं हुन जे प्यार जी छांव में जी गॾु थिया आहियूं। इहो जॾहिं फीलिंग्स पाण जे अंदरि में ईंदियूं आहिनि त पाण ई ॻाल्हाइण बि निकिरी वेंदो आहे, पोइ पाण ई ॻाल्हाईंदा पिया आहियूं, पाण ई ॻाल्हाइण निकिरंदो पियो आहे, सुठा सुठा जुमिला ईंदा वेंदा। कॾहिं कॾहिं नसीर जॾहिं आउं कंपेयर करे लहंदो आहियां, मूंखां पुछंदो आहे यार इहो किथां अची वियो। मूं चयो यार नसीर इहे अज़ ख़ुदि आहे। हिकिड़े ॾींहुं मूं अलाए कहिड़ी ॻाल्हि कई, मूं चयो कॾहिं ज़िंदगी में तव्हां जेके ख़ुशियूं तलाश करियो था उहो ख़ुशियूं ॾियण सां तव्हांखे मोट में जेके मिलनि थियूं न उनजो जवाबु न, अञा वॾी ख़ुशी, वॾी ख़ुशी आहे। मिसाल जे तौरु मूं चयो तव्हां कॾहिं ज़िंदगी में ईअं करे ॾिठो आहे त पंहिंजे ॻोठ में जे या पंहिंजे अङण में बीठल कंहिं निम सां ॻाल्हायो हुजे, हुनखां पुछो हुजे त अदी निम कहिड़ा हाल अथई, भली उहा आवाज़ हुनखे न आहे पर उनजी फीलिंग्स तव्हांखे ख़ुशी ॾींदी। ईअं पखियुनि सां ॻाल्हायो, वणनि सां ॻाल्हायो, गुलनि सां ॻाल्हायो ऐं फितरत जे शयुनि खे जेॾो वेझो थींदो ओतिरो तव्हांजी ज़िंदगी में जेका आहे सा ख़ुशियूं ऐं हिकिड़ी फितरत जा अहिड़ा लकाव तव्हांजी तबियत ते असर अंदाज़ थींदा जो तव्हां मुस्बत थींदव। हाणे इहा ॻाल्हि करे जॾहिं लथुसि त चयो यार इहो पहिरियों दफ़ो आहे जो निम खे सलाम कजे ऐं बबुर खे, टालीअ खे। मूं चयो यार छो न हिननि सां ॻाल्हाइजे, आउं त ॻाल्हाईंदो आहियां। ईअं अज़ ख़ुदि ॻाल्हियूं अची वेंदियूं आहिनि उन महिल ऐं ज़ाहिर आहे त ॾिसण वारा उन महिल उनखे उहे पसंदि अचनि थियूं, प्यारु कनि था। जिब्रान एॾो प्यारु आहे मिलियो मूंखे सॼी सिंध मां, सची थो ॿुधायां। जंहिं बाग़ मकान, जंहिं जाइ ते वियो आहियां, दिलि सां माण्हुनि मूंखे मोहबत ॾिनी हूंदी, भाकुर पातो हूंदो, गिराठड़ी पाती हूंदी, फोटो कढायो हूंदो, उहो चाहे आऊं दुबई हुजां, अबू धाबी हुजां, इंग्लैंड हुजां, अमेरिका वियो हुजां, जिते बि वियो आहियां,
जंहिं जाइ ते वियो आहियां त इहो जेको मिज़ाज मुंहिंजो आजिज़ी वारो आहे इहो मूं सोबत मां पिरायो, बिल्कुलु फ़क़ीरनि वटां उन्हनि जी मोहबतुनि मां पिरायो। ऐं मूंखे कॾहिं कंहिं शइ जो बांवर न आयो। ऐं हमेशह दुआ घुरंदो आहियां, या अल्लाह मूंखे इहो तकबुर हथ वॾाई न ॾिजई। अॼु बि आउं ॻोठु वेंदो आहियां ईद बरात ते त पंहिंजे पुराणनि हाई स्कूल जे साथी जेके आहिनि उहे उन्हनि सां वेही तॾहिं तौरीअ ते कचहरी कंदो आहियां, वेही पत ते जेको आहे काठ जी बेंच ते चांहि पीअंदा आहियूं बाकड़ा होटल ते, ख़ुशी थी थिए। हू चवंदा यार तूं त सेलिब्रिटी आहीं। मुंहिंजो नो सेलिब्रिटी बाबा, ऐं साॻियो बख़्शण अॼु हुतां खां गॾु हिते हिते वेही चांहि पीतीसीं, हिते ई कचहरी कयोसीं, अव्हां सां मिली एॾी ख़ुशी थी थिए जो तान आहे। इन शइ मूंखे जेको आहे सो मोहबत ॾियारी आहे, प्यार ॾियारियो आहे। हींअर बि पाण ॾिस आया आहियूं, सभई मिलिया आहिनि केॾी सिक कयूं पीर सां। ईअं ई माण्हू पंहिंजी जाइ ऐं पंहिंजी ॻाल्हि छॾे जॾहिं वञे थो न, इहा ई अव्हांखे बका बख़्शी। हा बिल्कुलु, इहो ई तव्हांखे जेको आहे सो दाइमियत बख़्शी। माण्हू त आहे मिटीअ जो पनोड़ो, अॼु आहे सुभाणे। बिल्कुलु। सामिन बख़्शण मेहरानवी साहब घण रुखी शख़्सियत आहिनि, ॻाल्हियूं असांजो हलंदड़ आहिनि। त ज़िक्र थियो स्टेज जो बि, रेडियो जो बि, टेलीविज़न मीडिया, प्रिंट मीडिया, पोइ तव्हां ॾिसो था त केतिरा ई हवाला आहिनि। पर इन्हनि सभिनीनि खां पोइ अगरि असां ॾिसूं था त ख़ासि तौर ते राग जे हवाले सां तमामु घणी ॼाण रखंदड़ आहिनि बख़्शण मेहरानवी साहब। जे तव्हां उन्हनि खे स्टेज ते ॻाल्हाईंदे ॾिठो हूंदो त हू तव्हांखे ॿुधाईंदा त हीउ कहिड़ो राग आहे। ऐं अगरि को सीनियर माण्हू वेठो हुजे उस्ताद फ़तेह अली ख़ान, त उनजे अॻियां अगरि राग जी ॻाल्हि छेड़णु मां सम्झां थो इहा वॾी ॻाल्हि आहे। ईअं सम्झो त राग ते महारत रखंदड़ आहिनि मेहरानवी साहब। उन बाबति साईं तव्हां असांजे साम्हूं खे ॿुधाईंदा राग जे हवाले सां। हक़ीक़त में थोरो घणो मूंखे हुनजी सम्झ बूझ या हुनजी थोरी घणी मूंखे अचे थी। इन जे पुठियां हिकिड़ी शख़्सियत जो वॾो हथु आहे। ऐं भागवंद आहियां जो मुंहिंजे सांगड़ में पंहिंजे वक़्त जो वॾे में वॾो गवैयो ऐं उस्ताद ख़ान साहब, उस्ताद गुलज़ार अली ख़ान सांगड़ाई, सांगड़ वारो, उनजी मूंखे सोबत नसीब थी। ऐं उहो दौरु जॾहिं आउं उते रहंदो हुउसि सांगड़ में, त ख़ान साहब सां मुंहिंजो तमामु विचड़ाइप रही। ऐं उन मूंखे बुनियादी नुक़्ता मौसीक़ीअ जा सम्झाया, सेखारिया बि सही। ऐं अॻे मूंखे ख़बर न हूंदी हुई त हीउ केतिरनि सुरनि जो राग आहे, हिन जो उतरांग पूर्वांग कीअं आहे, हिन जा लाहा चाड़ा कीअं आहिनि, हिन जूं बारीकियूं। इहे आउं वॾे शौक़ सां यानी उस्ताद खां सम्झंदो हुउसि। पाण कॾहिं बाजे ते जेको आहे वॼाए ॿुधाईंदा या सम्झाईंदा। त इन सां हिकिड़ो इहो थियो जो मूं बाद में अॼु ॾींहं ताईं हाणे आउं मौसीक़ी खे जेतिरो मूंखे सम्झ में अचे थी उन जुज़ियात सां जॾहिं हुनखे ॿुधां थो त उनजो लुत्फ़ ई अलॻि आहे। यानी सम्झी करे ॿुधण जो जेको मज़ो आहे उनजो अलॻि आहे। ऐं ख़ान साहब खां ई मूंखे ख़बर पई त मुंहिंजे पसंदि जा राग जेके आहिनि से सिंधड़ो आहे, भोपाली कल्याण आहे, पहाड़ी मुंहिंजो पसंदीदा राग आहे। अहिड़े नमूने सां तिलिंग आहे, मालकौंस आहे। इहे माना ऐं उस्ताद खां पुछंदो हुउसि मूंखे हीउ ॾाढो अट्रैक्ट था कनि। सो उन खां पोइ वरी ॿियो मूंखे रेडियो पाकिस्तान पंहिंजे हिते हैदराबाद में जॾहिं शुरूआती ॾींहंनि में आउं आयुसि उन वक़्तु मूं पंहिंजे अखियुनि ऐं कननि सां हिते ख़ान साहब उस्ताद मंज़ूर अली ख़ान जहिड़े हेॾे वॾे गवैये उस्ताद खे रिकॉर्ड थींदे ॿुधो। असां स्टूडियो जी कुंड में वेही रहंदा हुआसीं, हुनखे ॾिसंदा हुआसीं, या वॾनि वॾनि मौसीक़ारनि खे हिते मौसीक़ी तरतीब थींदे ऐं कंहिं बि आइटम खे तयारु थींदे ॾिठोसीं त कीअं उनजा समूरा इंटरवल पीस ठहनि था, हर हिकु साज़िंदे खे कीअं विरासत कई वञे थी त हीउ तुंहिंजो पीस आहे, हीउ तुंहिंजो पीस आहे, रिदम आहे, लय आहे। ईअं हिकिड़ो बाक़ाइदे रिहर्सल्स थींदियूं हुयूं। तंहिंखां पोइ रिकॉर्डिंग जो मरहलो ईंदो हो। उस्ताद मोहम्मद जुमन जहिड़े वॾे मौसीक़ार, सिंध जो वॾो मौसीक़ार, साईं सुभान अल्लाह, ऐं हिकिड़ो बिल्कुलु इंतिहाई डिफरेंट ऐं मुनफ़रद मौसीक़ार। ऐं उन जूं जेके बि उन ट्यून्स ठाहियूं या धुनूं ठाहियूं उहे अॼु ॾींहं ताईं मक़बूल आहे। बिल्कुलु आहे। यार ॾाढी इश्क आतिश खां वठी नगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालणा, या इश्क आणे कजे कंहिंसां जान जो जाना न रहियो। सुभान अल्लाह साईं, कहिड़ी ॻाल्हि कजे। उन खां पोइ फ़क़ीर मंश साईं सिंगार अली सलीम खे मूं ते उन सां सोबतूं थियूं, कचहरियूं थियूं। ऐं मूंखे यादि आहे मां जॾहिं पहिरीं रिकॉर्डिंग सुरमंडल प्रोग्राम शुरू कयो जंहिंमें साईं सिंगार अली सलीम खे यादि करे उनजी उहा महफ़ूज़ कई। ख़ान साहब गुलज़ार अली ख़ान सांगड़ाई खे मूं में रिकॉर्ड कयो।
उन्हनि खे हिते ॾिसंदो हुउसि, ग़ुलाम क़ादिर लंजवाणी जो ईंदो हो मीरपुर ख़ास मां, छा आवाज़ हो, ज़हर खे बि ज़मज़म करे पी ॾिठोसीं, जी ज़रीना बलोच, अदी आबदा परवीन, उन दौर जा इहे आवाज़ हुआ जिन खे असां हिते ॿुधोसीं रिकॉर्डिंग कंदे। हिकिड़ी वॾी कहकशां जेकी वॾा नाला आहिनि, फ़क़ीर अब्दुल गफ़ूर खां वठी वरी फ़क़ीरी रंग में ढोल फ़क़ीर, हुसैन बख्श ख़ादिम, जलाल चांडे ताईं असां हिते ई उनखे ॿुधोसीं, उनखे ॾिठोसीं, उनजो रिकॉर्डिंग्स, प्रोड्यूसरनि जी महिनत, उनजे पुठियां ख्वाजा इमदाद जहिड़ो जेको आहे प्रोग्राम मैनेजर ऐं मौसीक़ी जो ॼाण, बिल्कुलु साईं अला बख्श बुखारी जहिड़ो माण्हू, साईं इनायत बलोच जहिड़ो स्टेशन डायरेक्टर, मूं न ॾिठोसीं, जेको उन जी शख़्सियत जो डिसिप्लिन ऐं उनजो जेको आहे सो टैलेंट ऐं सलाहियत जो क़दुरु करणु, उनखे इज़त ॾियणु अॼु ॾींहुं ताईं साईं सुभान अल्लाह। मौसीक़ी सां मूंखे इश्क़ु रहियो ऐं अॼु ॾींहुं ताईं। ऐं पोइ मूं वरी उस्ताद गुज़ाली ख़ान जे जॾहिं इहा ॻाल्हि सम्झाइणु शुरू कई त मूं वरी पोइ क्लासिकल शयूं ॿुधणु शुरू कयूं। ख़ान साहिबु उमैद अली ख़ान, ख़ान साहिबु बड़े ग़ुलाम अली ख़ान, परवीन सुल्ताना, छा कहिड़ा कहिड़ा नाला ॿुधाया जिन खे मूं वरी अॼु ॾींहुं ताईं ॿुधंदो आहियां। अकेलाई में वेही पोइ वरी जेकॾहिं ग़ज़ल गीत जो आहे त मेहदी हसन आहे, इहे वॾा आवाज़ आहिनि। सिंधी में त मूं नाला जेके तव्हां ॿुधाया, उस्ताद मोहम्मद यूसुफ जहिड़ो आवाज़ त वरी थी वई न साईं, सुभान अल्लाह। आ सदा डोरी लॻी जीअ में झोरी लॻी, जे शेख अयाज़ जो सिटो आहे न, त इहा जेका अंदर में झोरी हुई, उन बुनियाद ते उहो दौर हो जॾहिं नओं नींहं लॻो ऐं करे ऐं ॻाल्हियूं करे वारो ज़मानो, त पोइ वरी इहे मूंखे ख़बर न हुई त इहे ट्यून्स कीअं ठही वियूं। सखी पिया खे मिली त चइजांइ चांदनी तो ॾाढे मुनफ़रिद अंदाज़ में कंपोज़िंग कई। दिलि जे वीरान रण ते ककर बांवरा, साईं राशिद मोराई जे ॿोल। हिकिड़ी असां कंपाइल कईसूं, अलाह मग़फ़िरत करे, मरहूम सादिक़ फ़क़ीर सां गॾु। मूं थर्ड प्रोडक्शन में कमु कयो। उन ज़माने में शेख अयाज़ जी पहिरीं वर्सीअ ते हिकिड़ो एल्बम असां कंपाइल कयोसीं। मरहूम सादिक़ फ़क़ीर ऐं मूं गॾिजी वेही, ऐं ॿियो असां सां शाहिद बज़मी जेको रूड़ीअ जो, बिल्कुलु उहो अरेंजर हो सॼो। असां गॾिजी वेही उन्हनि सभिनी कलामनि जी जेका हिकिड़ी कंपोज़िशन तयारु कयूंसीं। अहिड़े नमूने सां हिकिड़ो गज़ल आहे, मुंहिंजो ई आहे, तुंहिंजूं यादूं ऐं हीअ अकेला, ज़र्द शामूं ऐं हीअ अकेला, बंदि कमरो ऐं तुंहिंजे फोटूअ सां, तुंहिंजूं ॻाल्हियूं ऐं हीअ अकेला। इहो एल्बम असां पंहिंजो आशिक़ निज़ामाणी जो रिकॉर्ड कयोसीं पिए। उन दौरान हुनजी ख़्वाहिश ते यार गज़ल ॾाढो सुठो आहे, आशिक़ निज़ामाणी तमामु घणी मक़बूलियत माणी इन तां। बिल्कुलु बिल्कुलु इन ते इहा ट्यून बि असां गॾिजी पहाड़ी मां जेको आहे सो उनजो सॼी हिकिड़ी शिकिल ठाहीसीं। सो मौसीक़ी सां इश्क़ आहे। ज़िंदगीअ में का अहिड़ी ख़्वाहिश जेका पूरी नथी हुजे, छाकाणि त तख़लीक़कार तमामु नफ़ीस थिए थो, ऐं जॾहिं का ख़्वाहिश पूरी न थिए त यकीनन उहा दिलि खे तकलीफ़ बि थिए थी। ख़्वाहिशूं, उमेदूं, तलब, तांघ, इहे क़ाइमु दाइमु रहनि, इन्हनि जो हुजणु ज़रूरी आहे। के का ख़्वाहिश तकमील थी वई त वरी ॿी ख़्वाहिश रखिजे, वरी का तलब पूरी थी त ॿी तलब रखिजे, वरी जेकॾहिं सिखण जो हिकिड़ो मरहलो पूरो थियो त वरी अॻिते जे क़दम ते वरी ॿी सिख्या कजे। अहिड़ी रीति मूं वटि जेके ख़्वाहिशूं आहिनि, आउं चवंदो आहियां त उहे बरक़रार रहनि। उहे जे पूरियूं थी वयूं ऐं उनजो एंड अची वियो त पोइ हर शइ जो इख़्तिताम थी वेंदो न। बिल्कुलु। त ख़्वाहिशुनि जो गॾोगॾु सफ़र जारी रहे। बाक़ी मुंहिंजे मालिक जा कर्म आहिनि, मुंहिंजूं वॾियूं वॾियूं ख़्वाहिशूं पूरियूं थियूं। रेडियो ते अचण जहिड़ी ख़्वाहिश मुंहिंजी पूरी थी। बिल्कुलु। स्टेज ते कंपेयरिंग जी, उन खां पोइ पंहिंजो सैटेलाइट चैनल ते अचण जी, मालिक सभु ख़्वाहिशूं पूरियूं कयूं आहिनि। पर आउं पंहिंजे ॿुधंदड़नि खे हिकिड़ो अर्ज़ु आउं ज़रूरु कंदो हलां त ख़्वाहिश रखणु, ख़्वाबु ॾिसण ते मना न आहे, पर हुनजी ताबीर हासिलु करण जे लाइ तव्हांखे महिनत करणी पवंदी। तमन्ना जेका आहे सा उहा रखिजे, उमेदूं ई माण्हू खे खटराइनि थियूं। बिल्कुलु। पर उनजे पुठियां तव्हांजी जुस्तजू ऐं महिनत ज़रूरी आहे। लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत आहे त जां वहे तां वाट, कपर पुछनि कूड़ियूं, अवी सचाईअ सां, अवरचाईअ सां, पंहिंजी साबित क़दमी सां, ख़ुदि आगाहीअ सां, पंहिंजे पाण जी सुञाणप सां ऐं उन ई सचाईअ सां मंज़िल तरफ़ हलण महिल पेर रखंदो त पाण ई रस्तो ठही वेंदो। जा वहे तां वाट, पर जे शॉर्टकट ॻोल्हींदो। बिटाई सरकार उन्हनि खे पूरो करार ॾिनो आहे। कपर ऐं किनारा पुछनि, शॉर्टकट, सिफ़ारिशूं ऐं अटकल बाज़ियूं ॻोल्हीनि। उनखे पाण फरमाइनि था त कपर पुछनि कूड़ियूं,
पोइ जिन खे सिक साहुड़ जी से घेड़ न पुछनि घाट, मंज़िल ते पहुचण जी जिन खे रुगो सिक आहे न, उहे घेड़ ऐं घाट न आहिनि पुछंदा, उहे मंज़िल ताईं पहुचण जी सिक में हली पवंदा आहिनि ऐं पंहिंजी महिनत सां उस ताईं पहुचंदा आहिनि। पर आख़िरी मंज़िल अञा हिकिड़ी ॿी बि आहे। आख़िरी सिट में पाण फरमाइनि था त जिन खे इश्क उसाट से वाहुड़ भाइनि विखड़ी, जिन खे वरी मंज़िल ते पहुचण जी उसाट यानी एॾी उञ एॾी उसाट हुजे, इश्क हुजे, त उन लाइ दुनिया जो दरिया बि जेको आहे न हिकिड़ी विख थी थो। वाह वाह, ज़बरदस्त साईं, वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। समीन प्रोग्राम रती जी रहण जो वक़्तु बि पंहिंजी पुॼाणी ताईं पहुचे थो। पंहिंजे प्रोग्राम जे पेशकार मेज़बान जिब्रान ज़ैब खे इन ई दुआउनि सां इजाज़त ॾींदा। शाल जिते हुजो, आबाद हुजो।